अचो त 1 मिंट जे लाइ निर्गमन 5 में ॾिसूं था। इहो ॾिसण जे लाइ प्रभु खे पंहिंजे बारे में कीअं ॿुधायां। मूंसां उनखे पुछियईं ऐं हुन जो जवाबु ॾिनई। मूंसां निर्गमन 3:13 में चयो, प्रभु जॾहिं मां इसराइल में वञी करे उन्हनि खे इहो चवां कि तव्हांजे पितरनि खे प्रभु मूंखे इहो मोकिलियो आहे, तॾहिं अगरि मां उनखां पुछां उन्हनि जो नालो छा आहे ऐं प्रभु उनखे चईं कि मां छा आहियां, मां केरु आहियां, तेसि ताईं तूं आहे। उनखे अञा ताईं कुझु ख़बर कोन पई। इहो चई थी सघां उहो उत्तेजित थी वियो छाकाणि त उन प्रभु जी आवाज़ ॿुधी हुई। पर तॾहिं बि उनखे ख़बर कोन पई। छा तव्हांखे नथो लॻे कि इन तरीक़े सां संदेश मिलियो हो। मां तव्हांखे सचपच इहो वचन ॿुधायां थी, सही वक़्त ते अचण ते प्रभु तव्हांजे जीवन में प्रकट थींदा आहिनि ऐं उहो तव्हांखे उत्साहित करे छॾींदा आहिनि सम्झाइण लाइ। मुंहिंजो तव्हां सां वचन आहे कि सही वक़्तु अचण ते नियत वक़्तु छा थींदो आहे जॾहिं प्रभु तयारु थींदो आहे। इहो कहिड़े तरीक़े जो स्पष्टीकरण आहे। मां जेको आहियां, मां उते ई रहंदमि जाते आहियां, मां उहो ई कंदमि जेको करिणो आहे। उनखे इहो चवणो हुयो, मां आहियां, मूंखे मोकिलियो वियो आहे। रोमियो 9 में प्रभु हिकु महान प्रभु आहे, सुहिणो प्रभु आहे। असांजे मन में खोड़ सारी ॻाल्हियुनि जे बारे में सवाल हूंदो आहे, पर उन्हनि सभिनीनि जे बजाए मूंखे तव्हां ते विश्वास आहे। हे मनुष्य, भला तूं करे जेको प्रभु जो सामनो कंदो आहे छा गॾियल शइ जे करे, ऐं चई सके कि तूं मूंखे छो अहिड़ो ठाहियो अथई इन तरीक़े सां। मुंहिंजो पिछवाड़ो एॾो वॾो छो आहे, मुंहिंजी आवाज़ एॾी भारी भरकम छो आहे, भारी भरकम। मां एॾो लंबो छो आहियां, एॾो डेंडो छो आहियां, मुंहिंजा पेर एॾा वॾा छो आहिनि, मां ॻाए छो नथो सघां। असां सभिनी में कुझु न कुझु अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असां सम्झी नथा सघूं। मां कुझु देर जे लाइ सोचिया कि मां पकी ग़लति लाइन हुयमि। जॾहिं प्रभु आवाज़ पियो विराए तॾहिं सोचियो आहे कि तव्हां शायदि ग़लति लाइन में हुयव। जॾहिं प्रभु सच में विराईंदा पिया हुआ आहिनि, उन्हनि खे कुझु अहिड़ो कुझु न मिलियो हूंदो। ऐं यादि रखो, तव्हांखे पाण में पंहिंजे पाण सां ध्यानु ॾियणो आहे ऐं तव्हां परे न आहियो। पर इन जो मतिलबु इहो न आहे कि प्रभु तव्हांजे लाइ नथो सोचे। आमेन। उहो छड़ो इन जे करे तव्हां ॿिए कंहिं वांगुरु कोन आहियो, इन जो मतिलबु इहो कोन्हे तव्हांखे इहो चवणु बंदि करिणो आहे मूंखे इहो छो ठाहियो, मूंखे व्यक्तिगत ईअं छो ठाहियो आहे। मां छो उन मस्त मौला वांगुरु नथो ठही सघां। इन ॻाल्हि जी चिंता न कयो, चिंता सां कुझु न मिली सघंदो आहे। मां हमेशह देव खे ॾिसी करे सोचींदी आहियां, प्रभु काश मां बि पंहिंजी चिंता छॾे सघां हा ऐं कोई ॻाल्हि जी फ़िक्र न कयां। छा मुंहिंजे व्यक्तित्व जी अदला बदली नथी थी सघे? पर न, हर वक़्तु सभु सम्झण जी कोशिश में तव्हांजे सागर में ॿुॾूं पिया। देव ॿिए कमरे में ॿारनि सां गॾु ॾाढो मज़ो कंदो हुयो, ख़बर अथव? उहो किराणे वारे जी दुकान में सामान जो थेलो खणी करे मुंहिंजो ऐं ॿारनि जो पीछो कंदो हुयो उन दुकान ते। ऐं उहो कोशिश में मां पंहिंजो दिमाग़ी संतुलन विसारे वेंदी हुयमि उन जे लाइ। पर न, तव्हांखे ख़बर कोन्हे कि मुंहिंजी केतिरी इच्छा हुई पंहिंजे पादरी सां प्यारी ज़ाल वांगुरु ठहण जी। ओ ओ ऐं मां चाहींदी हुयसि उनखे ॾिसी करे कोन, मुंहिंजो मतिलबु इहो कोन्हे कि मां उनखे ॾिसी करे कोन चवंदी हुयसि, पर उहो मूंखे अञा ॿुधायो ओ ऐं उहो उन सां गॾु रोईंदी हुई ऐं मां चवंदी हुयमि छा तूं मूंखे सभिनीनि खां ख़ासि ॻाल्हि ॿुधाईंदीअं? चओ, छा तव्हां ॿिए खे ॾिसी करे ईअं इच्छा कई आहे? मां पंहिंजी दस्तकारी में निपुण पारे वारी वांगुरु ठहणु चाहींदी हुयमि। उहो पंहिंजे परिवार जा कपिड़ा सिबंदी हुई ऐं हिकु बगीचो हुयसि, मां उन वांगुरु ठहणु चाहींदी हुयमि। ऐं मां देव जे लाइ हिकु निकर सुबी ऐं जॾहिं उहा ठही वई त खिसनि खां लंबी निकर हुई ऐं मां कूड़ नथी ॻाल्हायां, उन जी निकर हेसि ताईं हुई ऐं उन जा खिसा हेसि ताईं हुया।
मां देव खे बगीचो खोदण जे लाइ तयारु कयो हुयो। अति छा थियो मूंखे ख़बर आहे कि उन रूप में पर उहो उन मां खणण लॻी ऐं मां उनखे रोके छॾियो हुयो ॿिए ॾींहं ते। मां उन खां नफ़रत कंदी आहियां जॾहिं मां इहो कयो ऐं उहो चरिया पिया जे लाइ मां माफ़ी थी घुरां जेको बि उहो थियो हुयो। पर न, मां हमेशह वांगुरु हिकु ज़ाइफ़ा ठहण पई चाहियां, हिकु सुठे आवाज़ में, उन प्रभुअ जे उपहार सां, इहो बगीचे में। ऐं मां प्रभु खां इहो पुछणु बंदि करे छॾियो कि उन्हनि मूंखे ईअं छो ठाहियो ऐं मां जेको चयो आहे उहो कयो। ऐं तव्हांखे बि प्रभुअ खां उहो पुछणु बंदि करणो आहे, उहो जेको चवनि था तव्हांखे उहो करण जी ज़रूरत आहे। आख़िरकार मां बि पंहिंजे बगीचे में उहो बीज बोया, छाकाणि त मूंखे लॻंदो हुयो मां हिकु सुठी ज़ाइफ़ा आहियां ऐं मां प्रार्थना कंदी हुयमि मुंहिंजे टमाटे लाइ। ॾिसां त पोइ मां प्रभु खे चवां पई, छो प्रभु मुंहिंजा टमाटा छो कीड़ा खाई वियो, उन जा टमाटा छो न खाधई? मां इहो पुछियो ऐं प्रभु चई मां तोखे थोरी चयो हो कि टमाटा उगाए, ऐं इन लाइ मां तुंहिंजे टमाटनि जी देखभाल छो कयां? ऐं इन करे तूं उन माईअ खे पंहिंजा टमाटा उगाइण ॾे ऐं तूं उहो कमु कर जेको मां तोखे करण लाइ चवां थो। हलो प्रभुअ जी स्तुति कयो केरु। मां ख़ुशि आहियां कि प्रभु मुंहिंजे लाइ इहो कयो। अचो ॾिसूं था वचन 20 में, तव्हां केर बि आहियो, जेको माण्हू आहियो उनखे करणो आहे। तव्हां जेको ठाहियो उहो छा आहे, उहो जेको तव्हां कयो आहे। ऐं उन कारीगर उहो ठाही जेको सुठो हुयो, जाम सुंदर हुयो ऐं उन जे लाइ ख़ासि हुयो उहा शइ जंहिंजे करे उन ठाहियो हुई ऐं उहो उन जे करे ठाहियो अथई। मां तव्हांखे हिकु मिसाल ॾियां थी, 2 गिलास आहिनि, हे मुंहिंजा गिलास आहिनि। हिक में पाणी भरियल आहे, ॿियो ख़ाली आहे। ख़ाली गिलास चए थो कि मां चरियो आहियां, छो त मुंहिंजे में कुझु बि न आहे अंदरि, ऐं मूंखे उहो खपे जेको पहिरें गिलास में आहे। छा तव्हां इहा कल्पना करे सघंदा आहियो जीअं मां तव्हांखे चवां थी इहे गिलास ॻाल्हाइनि? तव्हां मुंहिंजा गिलास आहियो ऐं तव्हां उते बीठा आहियो जिते मां तव्हांखे रखियो आहे, ऐं मां तयारु आहियां तुंहिंजे में कुझु विझण लाइ ऐं मां विझंदमि। तेसि ताईं तूं चुप करे वेह। तव्हां मां कंहिंखे न कंहिंखे इहो संदेश खणी वञिणो आहे। बंदि कयो पंहिंजी तुलना करण ॿियनि सां। जिते आयो उते ख़ुशि रहो, जिते आयो ऐं ख़ुशि रहो हमेशा। छो प्रभु इस्तेमालु कंदा आहिनि अहिड़ी शयुनि जो। मुंहिंजा प्रभु अहिड़ा बि माण्हू आहिनि जंहिंजो इस्तेमालु कयो आहे प्रभुअ, मूंखे बि। ॾिसो मां ईअं न कंदी आहियां। पोइ हफ़्ते प्रभुअ सां मुंहिंजी ॻाल्हि थी हुई, मां चयोमांसि ठीकु आहे प्रभु मां कयां थी, बसि ख़ाली मुंहिंजी मदद कयो। मूंखे ख़बर आहे मां किथां ई आहियां ऐं मां जेको कयां थी उहो कंहिंजे करे कयां थी, मां करण लाइक़ु आहियां की न। मूंखे पक आहे कि उहो ॾेखावो न आहे, उहो सही कुझु बि जेको मां तव्हांखे ॿुधायां। हिकु ॻाल्हि थी चवां कि अगरि प्रभु चई उहो करिणो आहे त थी वेंदो आहे। तव्हां माण्हुनि जो अहसान मञींदा आहियो, उहो तव्हांखे सभु कुझु कंदा आहिनि, उहो छो था पसंदि कनि? ठीकु आहे, मां प्रभु खे चयो मां ई छो। ऐं मां पंहिंजी आत्मा में इहो ॿुधो वक़्त जे शुरू थियण खां पहिरीं। मूंखे हाणे बि कुझु ख़बर कोन्हे, पर छो छो त वक़्त जे शुरू थियण खां पहिरीं ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो थी चुको हो। प्रभु आहिनि प्रभु, असां उन सां गॾु राज़ी थियण जी ज़रूरत आहे, हमेशह उन जे ख़िलाफ़ न हुजण जी, पर उहो जेको चवनि था। 1 कोरिन्थियंस ॾिसूं था, इहो सचुपचु मुंहिंजे दिलि जे क़रीब आहे, अॼु ॾींहं जे माण्हू जे लाइ आहे।
मूंखे विश्वास आहे हिते कुझु माण्हू आहिनि जंहिंसां गॾु जीवन में कुझु थियो आहे, कुझु मुश्किल ॻाल्हियूं थियूं आहिनि अहिड़ी जेकी उहे सम्झी नथा सघनि ऐं जंहिंजे बारे में उन्हनि खे अञा ताईं धक आहे। भले ई उहो प्रभु सां गॾु हलण जी कोशिशि कंदा पिया आहिनि, उन्हनि खे साफ़ आहे उहे अॼु हितां कोन हुन मां। मूंखे विश्वास आहे कि तव्हां हाणे बि कुझु वक़्तु आहे ऐं पोइ बि चवंदा आहियो मूंखे इहो सम्झ में कोन थो अचे, इहो बिल्कुलु सही कोन्हे। सचपच इहो सचपच अन्याय आहे। तव्हांखे ख़बर आहे मां सचपच प्रार्थना कंदी आहियां दिलि सां कि प्रभु सभिनीनि खे तव्हांखे मुक्ति ॾियणी आहे इन संदेश जो इस्तेमालु कंदे, ऐं जेको बि हिते आहिनि ख़ाली टीवी ते ॾिसण ज़रिए लखनि माण्हुनि ताईं उहो तव्हांखे पहुचाइणो आहे। इहो सवाल जंहिंजे अंदरि आहे तव्हांखे उन्हनि खे मुक्ति पहुचाइणी आहे। प्रभु भलो कंदो ऐं उन सां गॾु थियण वारी ॻाल्हि जो छा वजह आहे, पर यादि रखो असांजो बि हिकु शत्रु आहे, हिकु शैतान ज़रिए ठीकु ठाक आहे। धरतीअ ते ऐं दुनिया जे पापनि जो सिद्धांत आहे। खोड़ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, खोड़ कुझु थींदो आहिनि ऐं उनखे रस्ते जे जाम दफ़ा अची वेंदा आहिनि, पर असां प्रभु ते विश्वास कंदा आहियूं। हिकु दफ़ो विश्वास त कयो, उहो तव्हांखे वधीक ॾींदो, उन जे बदिले में उहो तव्हांखे मथे आणींदो, उहो तव्हांखे बचाईंदो ऐं तव्हांखे उहो बि कंदो। याकूब में खोड़ तकलीफ़ ॾिठी, उन पंहिंजो परिवार विञाए छॾियईं, उन खां पैसा नुक़सान थी विया, उन मवेशी विञाए छॾियूं ऐं बाइबल में बि इहो ई लिखियलु आहे उन वक़्तु माण्हुनि जा सभिनीनि जा धर्म पराया हुया। पर आख़िर में कोई चवंदो आख़िर में, पर आख़िर में याकूब जेको प्रभु सां गॾु हुयो ऐं ॿिन्ही मिल्कियत मिलियसि, जेको उहो विञाए वेठो पंहिंजी तकलीफ़ुनि जे बदिले ॿिनो मिलियसि। बाइबल में बि वचन 37 में लिखियलु आहे त असांखे गुस्सो न थियणु खपे जॾहिं ईअं असांखे लॻे कि आसीस नथी मिले। आख़िर में असांखे छा चवणो आहे? आख़िर में माण्हू विनम्र थी करे उन विरासत खे हासिल कंदो आहे। तव्हांखे जल्दी ई फल मिलण वारो आहे। मां अॼु माण्हुनि जे लाइ प्रार्थना करण वारी आहियां। सर्विस जे आख़िर में माण्हू खे मसीह खे क़बूल करण जो मौक़ो ॾियण सां गॾु ई मां उन्हनि जे लाइ प्रार्थना करण थी चाहियां, उन्हनि जे जीवन जे लाइ कि उहो अॻियां सोचनि। ऐं मूंखे विश्वास आहे कि प्रभु इन शब्दनि जो इस्तेमालु कंदा तव्हांजे दिलि में कुझु चवण जे लाइ। प्रभु ऐं मूंखे विश्वास आहे चङी तरह कि प्रभु मुंहिंजे वजह उन्हनि खे संतुष्ट रहंदा ऐं चवंदा कि इहो छो थियो ऐं ठीकु आहे, उहो सभु ठीकु थी सघंदो आहे। मां पंहिंजे जीवन जो हिकु हालत तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी जेको प्रभु खे चवंदी हुयमि। मां शर्मिंदा हुयसि, छो? मां हमेशह प्रभु खां जवाबु घुरंदी हुयसि। मां सोचींदी हुयसि कि मूंसां ईअं छो थो थिए, तव्हां सुठा आहियो, मां विस्मयकारी आहियां, त बि मूंसां गॾु ईअं छो थियो? मूंखे हिन ॻाल्हि जी सफ़ाई खपे ऐं मूंखे हिन जो हिसाबु खपे। मां सफ़ाई ॾियणु चाहियां पई। कुरिन्थियुस 1:27 में प्रभु उन्हनि माण्हुनि खे इस्तेमालु कंदो आहे जेके उहो कंदा आहिनि प्रभु जे दुनिया में, चवंदा आहिनि कि उहो चई सघनि होशियार आहिनि, शर्मिंदा हुजनि, उहो दुनिया जे कमज़ोरनि सां गॾु चूंडिया वेंदा आहिनि ऐं प्रभु चूंडे वरितो आहे। ऐं ॾिसो, इहो ॾिसी जाणे बुची चूंडियो जाणे बुची करे चूंडियो। दुनिया जे नीच ऐं नंढनि माण्हुनि खे जेके आहिनि, कोई बि आहिनि, उन्हनि खे चूंडे वरितो आहे ऐं प्रभु उन्हनि खे चयो आहे कि तव्हांखे मां चूंडियो आहे ऐं तव्हां प्राणी आहियो। ऐं अगरि कोई प्राणी उनखे बेकार चवंदो आहे त उहो प्रभु जे साम्हूं घमंड न कनि। प्रभु इन करे उन माण्हुनि खे चुनींदा आहिनि। ॾिसी करे तव्हांखे लॻंदो हूंदो कि प्रभु लाइ उहो इस्तेमालु करणु मुश्किल आहे, छो त उहो अहिड़ा माण्हू आहिनि जेके हर वक़्तु प्रभु जे साम्हूं झुकी करे चवंदा आहिनि प्रभु धन्यवाद, तव्हांजी महिरबानी। तव्हांखे ख़बर कोन्हे कि मां ॾींहं में घणा दफ़ा चवंदी आहियां प्रभु मदद कयो, मदद कयो, मदद कयो, मदद कयो, मदद कयो। खोड़ दफ़ा मां सोचींदी आहियां कि मां पागल थी वई आहियां। हे प्रभु मुंहिंजी मदद कयो, मदद कयो, मदद कयो, प्रभु मुंहिंजी मदद कयो। बाक़ी बचियल सॼे ॾींहंनि में मां चवंदी आहियां कि प्रभु तव्हांजो धन्यवाद हुजे, तव्हांजी महिरबानी आहे। हे प्रभु मुंहिंजी मदद कयो, मदद कयो, मदद कयो, तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी, मदद कयो, तव्हांजी महिरबानी। इहो कमु कंदो आहे। उनजी मरमत छो कयूं जॾहिं उहो भगल ई कोन्हे? आमेन। मां नथी सोचां मां ॾाढी धर्मी पई लॻां, पर प्रभु खे ख़बर आहे कि मां उनखे उन बिना कुझु बि न आहियां ऐं जेको बि मां करणी आहियां उन मुश्किल तरीक़े सां प्रभु सेखारियो आहे ऐं मां इनखे विसरण वारी कोन आहियां ऐं हेठि अची थी सघां। ऐं उहो हमेशह उन खां वधीक तेज़ीअ सां हेठि हूंदी आहे जेतिरी तेज़ीअ सां मथे चढ़ंदी आहे। ऐं असांखे इहो सम्झणु खपे ऐं वक़्तु लॻंदो आहे हिन मां। प्रभु प्रभु आहे, अहिड़ो कुझु कोन्हे जेको नथा करे सघनि।
इन करे असांखे उन जे स्थान ते रखणु खपे जंहिंजे क़ाबिलियत आहियूं ऐं अचो त प्रभु खे वरी था चऊं उहो किथे आहिनि ऐं उन ते विश्वास कयूं। पहिरें न कयो। हर दफ़े तव्हांजे मन में हिकु सवाल हूंदो आहे कि पुछण जे बजाए तव्हां प्रभु खे चवंदा आहियो तव्हां जवाबु ॾियो। विश्वास आहे मूंखे इन सां तकलीफ़ थींदी आहे पर ईअं लॻंदो आहे कि मूंखे इन खे सहन कोन करणु खपे। मुंहिंजे वीचार सां शैतान ख़ुशि थींदो आहे जॾहिं असां सवाल पुछंदा आहियूं। मां नथी चाहियां कि मां कॾहिं प्रभुअ सां सवाल पुछंदे मिलां। मां छड़ो इहो चवंदी आहियां प्रभु मूंखे तव्हां ते विश्वास आहे। मूंखे कैंसर थियो हो 19 साल पहिरीं। मां डॉक्टर वटि वियमि, जांच कराई, सालाना मैमोग्राम कंदी आहियां। उन खां 3-4 ॾींहं खां पोइ मां अस्पताल में हुयमि जिते थियण वारो हुयो मुंहिंजो ऑपरेशन। गंभीर। छो प्रभु छो? मां माण्हुनि खे सेखारियां पई, उन्हनि माण्हुनि जे मथां हथ रखी करे कैंसर पीरियड हुया। प्रभु मूंखे चई मां इहो नथो ॿुधणु चाहियां। मां तुंहिंजे वात मां इहो ॿुधण थो चाहियां तोखे विश्वास आहे, तव्हां सुठा आहियो, मूंखे भरोसो आहे कि तव्हां मूंसां प्यारु कंदा आहियो, सभु ॻाल्हियूं मिली करे उनजो भलो कंदा आहियो। ऐं मां इन खे वरी 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 दोहरायो ऐं मुंहिंजो ऑपरेशन थियो। हिन मूंखे बहाल करण वारे ऑपरेशन मां पार कयो। मां 1 हफ़्तो सभा न कई या पंहिंजी 1-2 मीटिंग मूंखे यादि कोन्हे। मूंखे कोई बि तरीक़े जो रेडिएशन न कराइणो पियो, कोई बि कीमोथेरेपी न कराई ऐं कोई ॿियो इलाज न। कैंसर मुंहिंजे शरीर में न फैलियो ॿिए किथे। प्रभु जी महर हुई मुंहिंजे मथां। मूंखे पोइ ॿुधायो वियो जेके माण्हू मुंहिंजी एक्सरे, मुंहिंजी मैमोग्राफी, अगरि उहो पंहिंजे कमनि ते सभिनीनि खां माहिर, सभिनीनि खां सुठो, सभिनीनि खां उहा गंढ हेॾी नंढी हुई कि कोई बि उनखे ॾिसी कोन सघियां। उन जॻह ते जिते हुई उहो ॾाढो तेज़ीअ सां जल्दी वधण वारो हुयो कैंसर। ऐं अगरि मां 1 साल अञा इंतज़ारु कयां त मुंहिंजो तेज़ीअ सां फैलिजी वञा शरीर जे हिसनि में। हिन करे मूंखे गुस्सो कोन थियणो हुयो प्रभुअ जे मथां। उन्हनि मुंहिंजे मथां महर कई ऐं मूंसां गॾु इहो कोन कयो जेको थियण वारो हुयो। ॿुधायो, महिरबानी महिरबानी, धन्यवाद 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 धन्यवाद। आमेन। मां कुझु ॿुधाइण वारी आहियां, इहो मां तव्हांखे चवां थी, इहो चरिया पियो थो लॻे जेको वरी थी चवां। खोड़ सालनि ताईं इहो ॻाल्हि चवंदी हुयसि। मां सचुपचु शोषण मां ॿाहिरि न निकिती हुयमि। प्रभु इन खे इस्तेमालु कंदा पिया आहिनि। सुठो थियणु अगरि उहो न थियां ऐं मूंसां गॾु मुंहिंजो जीवन किथे हुजे हा। कुझु ॻाल्हियूं जेके मुंहिंजे लाइ सचुपचु मुश्किल हुयूं उनखे कहिड़ो सवलो थियणो हुयो। ऐं उन खां पोइ पीउ सां गॾु इहो थियो ऐं पोइ हुन खां पोइ मूंखे गोदीअ में वेही करे सघंदो हुयो। कॾहिं सुरक्षित महसूसु न कंदी हुअमि। मुंहिंजे ख़्याल सां लॻभॻि 3-4 साल ईअं थियो ऐं इहो चवणु शुरू कयो हुयो कि सुठो हुजे हा, कि मूंसां गॾु इहो कोन थियो हुजे हा। ऐं ख़बर अथव छा, मां इहो चवणु नथी चाहियां पर त बि मां तव्हांखे ॿुधायां थी कि मूंसां गॾु छा थियो हुयो उन वक़्तु। छो त मां सच थी ॻाल्हायां। मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजो जीवन ॾाढो बहितर थी वियो आहे। उन जे करे मूंखे ख़बर कोन्हे मां पक तरीक़े सां उहो समस्या कीअं हली विया, पर मूंखे विश्वास आहे कि प्रभु उन सां गॾु। हाणे मुंहिंजी ॿुधो, प्रभु अहिड़ा सुठा आहिनि कि उहो अहिड़ो कुझु बि वठी था सघनि जेको शैतान जो नुक़सान थो पहुचाए, उहो उनखे पलटी करे था सघनि ऐं जेकी शयूं तव्हांखे खपनि उहो उनजो विनाश था करे सघनि ऐं जेको बि तव्हांखे खपे कमु अचे उहो तव्हांजे लाइ कंदा आहिनि। ऐं उहो प्रभु जो राज्य जो माण्हू भलाई करे सघंदो आहे ऐं माण्हू जी भलाई लाइ। ॿुधायो, असांखे प्रभु खे नंढो न सम्झणो आहे। तव्हांखे ख़बर आहे बाइबल जे हिसाब सां, मां 1 मिंट लाइ तव्हांखे हिन वचन जे लाइ ॿुधायां थी। ऐं तव्हांखे ख़बर आहे कि अॼु दुनिया में ॾाढी उल्लू जुलू ॻाल्हियूं फैलियल आहिनि। अॼु सभई माण्हू प्रभुअ खे सम्झण जी कोशिशि था कनि ऐं छो त प्रभुअ खे सम्झणु नामुमकिन आहे ऐं इन में थोरो मानवता बि थी वेंदी आहे माण्हुनि जे लाइ। पर ख़बर अथव, मूंखे हिन जी चिंता कोन्हे कि इन मुश्किल में पइजी वेंदसि कि मुंहिंजे लाइ माण्हू छा था सोचनि। पर मुंहिंजे लाइ कोई बि महामूर्ख हूंदो जेको अगरि हिन कमनि में पंहिंजो कमु कंदो। मां खोड़ प्रोग्राम ॾिसंदी आहियां, उन ते डिस्कवरी ते, मेडिकल चैनल ते। मूंखे वणंदो आहे कि शरीर कीअं ठहंदो आहे
ऐं मूंखे हैरानी थींदी आहे माण्हू कहिड़ी तकलीफ़ुनि में थी सघंदा आहिनि। छड़ो इन करे हिकु नंढो सो अंग हूंदो आहे ऐं जेको बिल्कुलु, मां तव्हांखे कुझु ॿुधायां थी, असां ॾाढो वॾो आहियूं ऐं तारीफ़ जे क़ाबिल आहियूं। कोई कीअं हिकु ॿार जो जनम ॾिसी थो सघे, नंढा नंढा पेर, नंढी नंढी आंगुड़ियूं, ऐं ख़बर अथव असांखे हिकु 3 महीननि जो नंढो पोटो आहे ऐं असांखे वरी खां ॾिसणु मिले थो उहो नंढी नंढी ॻाल्हियूं। उहो कीअं शुरू थो करे आसे पासे खे ॾिसणु, हैरान थियणु, ऐं उनजा नंढा नंढा चप, उनजी हर शइ ॾाढी प्यारी लॻंदी आहे। असां इहो कीअं सोचे था सघूं इहो सभु संभव थियो आहे, छो त लख साल पहिरीं कुझु कोशिकलाउनि जेके ख़बर कोन्हे किथां आहिनि, कुझु कोशिकलाऊं काथे खां किनारे जे रंगण था ऐं वधण था लॻनि, उन्हनि खे खोड़ लखनि सालनि ताईं सदियुनि खां इहो सभु ॾिसनि था। इहो आश्चर्यजनक मनुष्य ठाहियो आहे, इहो बकवास आहे, मां इहो नथी मञा, छाकाणि त मूंखे विश्वास आहे इहो प्रभु जी देण आहे ऐं मूंखे विश्वास आहे कि प्रभु असांखे ठाहियो आहे ऐं उन ई असांजे लाइ सभु कुझु कयो, सभु कुझु। अचरज थो थिए, सोचींदी आहे अचानक खोड़ सारा माण्हू प्रभु ते विश्वास करणु लॻंदा ऐं उनखे ख़बर पवंदी कि उनखे कहिड़े तरीक़े सां जीवनशील मिली आहे। माण्हू प्रभु ते विश्वास नथा करणु चाहिनि छो त उहे कोन चाहींदा आहिनि कि उन्हनि जे जीवन जे मथां कोई हिकु काबू करण वारो हुजे। उहे चाहींदा आहिनि कि उन्हनि खे जेको करणो आहे उहो करे सघे पंहिंजी इच्छा सां ऐं घटिया ॻाल्हियुनि में पंहिंजो जीवन बर्बाद कनि ऐं उन नमूने सां पंहिंजी ॻाल्हियुनि सां पंहिंजो जीवन खे बर्बाद करे असल में उहो कमु कंदा आहिनि जेको उन्हनि खे न करणु खपंदो हो ऐं प्रभु जे ज़रिए उहो ठीकु ठाक थी सघंदा आहिनि छाकाणि त उन्हनि खे लॻंदो आहे कि उहो सभु कुझु करे सघनि ऐं प्रभु उन्हनि जे जीवन में सुठो कंदो। असां सभिनीनि खे बीह करे प्रभुअ जे साम्हूं बीहणो आहे ऐं चवणो आहे, असांखे उहो ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि ऐं असांखे उहो कमु करणा आहिनि जेको प्रभु असांखे चवनि था करण लाइ। हा, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो बचपन जाम भयानक परीक्षा में गुज़रियो हुयो, मूंखे ख़बर न हुई कि कीअं माफ़ी ॾियणी आहे। शारीरिक बर्बाद थी वियो हुयो, उन्हनि ॻाल्हियुनि जे करे मूंखे जाम साल लॻी विया उनखे ठीकु करण में। पर मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, हिकु वक़्तु आयो जॾहिं मां छड़ो प्रभु जे लाइ ॻाल्हायां पई, उन जे लाइ, पर हाणे उनखे सुञाणींदी आहियां। मां उनखे सुञाणींदी आहियां ऐं उन जी मिटीअ करे जीअरी आहियां ऐं जेकी शक्ति ॾींदी आहे मूंखे, मां उनखे सुञाणींदी आहियां, उन मूंखे मथे आंदो। ऐं ख़बर अथव छा, महिरबानी करे सम्झी वठो, अगरि तव्हां कंहिं प्यारे खे विञायो आहे, अगरि तव्हांजे ॿार जी मौत थी, अगरि तव्हांजे साथी जी मौत थी वई, अगरि तव्हांखे जानलेवा बीमारी आहे, अगरि तव्हांजो धंधे जो नुक़सानु थियो आहे, अगरि तव्हांजो शोषण थियो आहे, तव्हांखे सम्झणु नथो अचे तव्हांजे जीवन में छा थो थिए, मां निवेदन थी कयां, उनखे सम्झण जी कोशिशि न कयो, प्रभु ते विश्वास कयो ऐं उन सां गॾु उन शयुनि मां पार थी वञो, तॾहिं तव्हां ॿिए तरफ़ां ॿाहिरि निकिरी वेंदव ऐं इहो चवण जे क़ाबिल थी वेंदव, कॾहिं मां छड़ो उन जे बारे में ॻाल्हाए थी सघां, पर हाणे मां उनखे सुञाणां थी ऐं मां उनखे सुञाणां थी, उन जे करे मटिजी वई आहियां, उन जे करे जीअरी आहियां ऐं मूंखे ख़बर आहे कि असांखे उन में मुर्दनि में जान विझी सघंदो आहे। मां उनखे सुञाणां थी। छा तव्हां मां कोई उनखे सुञाणणु चाहे थो, सचपच सुञाणणु चाहे थो, तव्हां तॾहिं उनखे सुञाणे सघंदव, तव्हांजी भलाई थींदी ऐं तव्हांखे उन तजुर्बे सां गॾु उहो महसूसु थींदो, उहा शक्ति मिलंदी जेको तव्हांखे खपे ऐं तव्हां उन में ख़तमु थियण वारा न आहियो ऐं तव्हां उते बीह करे स्वर्ग जे बारे में सोचंदव ऐं तव्हांखे उहो सभु मिलंदो। कोई दुख कोन्हे तव्हांजे जीवन में, तव्हां इहो चवंदव कि कमु थी वियो आहे ऐं तव्हां उन जे आदिन न आहियो। शुरूआत कयो इन ॻाल्हियुनि खे ऐं तव्हां उनखे उहो करे सघंदव, विश्वास करे उहो सभु कुझु कयो जेको तव्हांखे करिणो आहे। हाणे हिन महिल खां विश्वास आहे, पर हाणे खां ई असांखे ख़बर पई, असांखे ॿियो कुझु कोन्हे ख़बर। असां ॾिसंदा आहियूं माण्हुनि खे आईने में ॾिसंदे, उहो ॾिसंदो आहे ऐं उहो जेको कुझु कमु हूंदो आहे उहो कचिरो हटाए छॾींदो आहे, पर मन में सवाल अचणु छो प्रभु तॾहिं उनखे अहमियत न ॾींदा ऐं असांखे वञणो आहे, वञणु ॾियो, उन खां पहिरीं हणणु ॾियो। छो प्रभु? हिमत करे चओ, कोई ॻाल्हि न आहे, छॾे ॾियो, वञणु ॾियो, जेको बि आहे इहो चई छॾियो कि तव्हां वटि हिकु संदेश आहे, प्रभु तव्हां ते विश्वास आहे, प्रभु तव्हां ते विश्वास आहे
एमेन। हलो प्रभु जी स्तुति कयूं। जॾहिं बि तव्हां अहिड़ी हालत में हुजो जेको तव्हांखे सम्झ में नथो अचे, असां सभिनीनि खे वक़्त ते तजुर्बो मिलंदो आहे। मां तव्हां सां वेनती थी कयां, प्रभु ते विश्वास कयो, उनखे सम्झण जी कोशिशि न कयो, उलझन में न पओ, इंसान ते विश्वास न कयो, प्रभुअ ते विश्वास कयो ऐं विश्वास कयो प्रभुअ जे लाइ कुझु बि नामुमकिन न आहे। प्रभुअ जे लाइ तव्हांखे ख़बर आहे, हर रोज़ प्रोग्राम में असां पेश कंदा आहियूं अलॻि रूप जी शिक्षा, CD, DVD, किताब ऐं ॿियो कुझु, छो त प्रभु जे वचन जो मुंहिंजे जीवन में जाम बदलाव आयो आहे। इन करे मां असांखे चवां थी कि ज़रूरत आहे आत्मिक तरीक़े सां अॻियां वधण जी, जीअं असां ताक़तवर थी वञूं ऐं उन ख़िलाफ़ कुझु बि करे सघूं। इन खे ॿुधो ऐं प्रभुअ सां गॾु पंहिंजो संबंध वधायो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।